السلام عليكم ناظرين اميد خيريت सां ھوندا ناظرين انسان کی زندگی میں केतिरनि معاملات کے मुंहुं ॾियणो पए थो इंसान खे ज़िंदगी में केतिरनि रवैयनि खे सहणो पए थो के अहिड़ा रवैया आहिनि जिन खे असां मजबूरन सहंदा आहियूं के अहिड़ा रवैया आहिनि जिन ते असांजो बस न हलंदो आहे त असां कंहिं मसलियत ख़ामोश थी वेंदा आहियूं नाज़रीन के मामला अहिड़ा बि हूंदा आहिनि के रवैया के वाक़िया अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन ते इंसान उनजी सहब जवाब ॾेई वेंदी आहे ऐं हू उन ते सख़्तु रिएक्शन ॾींदो आहे सवाल इहो आहे त मामलात उहे असां बर्दाश्त न करे सघंदा आहियूं या न कंदा आहियूं या उन्हनि मामलात जे मामले में असांखे को कंट्रोल न हूंदो आहे छा असां पंहिंजनि इन्हनि बेकाबू जज़्बात ते कंट्रोल करणु सिखी सघूं था छा अहिड़ा रवैया जेके असांखे तकलीफ़ ॾींदा हुजनि उन ई ते को सोचियल सम्झियल रद्द अमल इंसान ॾेई सघे थो नाज़रीन शायदि जेकॾहिं इंसान पंहिंजी शख़्सियत ते पंहिंजे मिज़ाज ते संजीदगीअ सां कमु करे महिनत करे त अहिड़ा बेकाबू जज़्बात खे सोचियल सम्झियल रद्द अमल अपनाए सघे थो नाज़रीन आख़िर में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु रद्द अमल तव्हां सां शेयर कंदुसि हिकु हदीस में बयानु थियल आहे अचो त हदीस ॿुधूं ऐं उन हदीस जी रोशनीअ में जाइज़ो वठूं त जेकॾहिं अहिड़ो वाक़ियो असांजे साम्हूं पेश अचे त असांजो रद्द अमल छा हूंदो ऐं जेको हूंदो त छा उहो सही हूंदो त कहिड़े उसूल ते जेकॾहिं ग़लति हूंदो त हिनखे कीअं दुरुस्त करे सघिजे थो हदीस कुझु हीअं आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद में वेठा हुया कुझु साहबा बि मौजूदु हुया हिकिड़ो शख़्स अचे थो जेको ॻोठाणो हुयो मस्जिद में अची पेशाब करण लॻो कुझु साहबी उथिया हुनजे तरफ़ तंहिंजे हुनखे रोकियऊं त भई छा थो करे मस्जिद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि खे रोकियो छॾियोसि पूरो करे वठे यानी अध में न रोकियोसि साहबी वेही रहिया जॾहिं उहो शख़्स फारिग थियो नबी करीम साहबनि मां कंहिंखे चयो त पाणीअ डोल भरे हारे छॾियो ऐं हुन शख़्स खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾु कयो हुनखे सॾु करे विहारे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त बाबा ही मस्जिदूं अल्लाह जो घर आहिनि हिते गंद किचिरो न कबो आहे हिते गलाज़त न फैलाइबी आहे हिते इबादत कबी आहे क़ुर जी तिलावत कबी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो रद्द अमल हुयो